नाज़रीन खे अहम ख़बर ॾींदा हलूं त क़ौमी असेंबली जे इजलास में भारतीय जासूस कुलभूषण यादव बाबति कानून साज़ी जे मामले ते अपोज़िशन शदीद एहतजाज कयो ऐं नारेबाज़ी कंदे स्पीकर डायस जो घेराव कयो। इजलास में फिरदौस आशिक ऐवाणी कादिर मंदोखेल जे विच में टीवी टॉक शो में थियल झेड़े ते ॻाल्हि ॿोल कई वई। नून लीग जे अॻवान कोरम जी निशानदेही कई। कोरम पूरो थियण ते इजलास जी ॿीहर कार्रवाई शुरू थी त शाह महमूद कुरैशी ॻाल्हाईंदे चयो त अफ़सोस आहे त हिक तरफ़ चयो पियो वञे त ऐवान खे संजीदा नथो वरितो वञे, ॿिए तरफ़ कोरम जी निशानदेही करे वॉकआउट कयो पियो वञे। हुन चयो त असां पाकिस्तान जी जंग विढ़ी रहिया आहियूं। अपोज़िशन चूंड सुधारनि बाबति को बि जवाब नाहे ॾिनो। नून लीग जे अॻवान अहसन इक़बाल चयो त लॻे थो त हुकूमत ख़ामोशी सां भारतीय जासूस दहशतगर्द कुलभूषण यादव लाइ बिल पास करण जो इरादो रखे थी। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐवान खे ख़िताब कंदे चयो त तव्हांखे कुलभूषण खे एनआरओ ॾियणो हुयो त ऑर्डिनेंस छो आंदो? इन तरीक़े सां कानून कमज़ोर थींदो। हुन चयो त तव्हां कश्मीरियुनि जा वकील थींदे थींदे कुलभूषण जा वकील बणिजी विया। असांखे सम्झायो, असां बि अवाम खे सम्झाए सघूं। बिल बि पढ़ण न ॾींदव त इहा ज़्यादती हूंदी। ज़बरदस्ती बिल पास नथो थी सघे। हुन चयो त अदम बर्दाश्त एतिरी आहे जो टीवी शो में विढ़ी था पवनि। मामला इएं न आहिनि हलंदा जीअं हुकूमत हलाए रही आहे।